नड़बेत वारा सुर आॻियां अचो नड़बेत में को मज़ो आहे असांजो पुराणी सकाफ़त सही नड़बेतन में सावण फ़कीर जो को सानी कोन्हे हा सही आहे सही पहाड़ फ़कीर दिल जा बेत थो ॿुधाए पहाड़ फ़कीर किथां जो पहाड़ फ़कीर ॻोठ सुमारदल असांजो पंहिंजो ॻोठ जेको रांदो वो मिजाज जो सेवाणी कॾहिं बि भीतर मिजाज जा बैतन हाज़े बाबा
मुझा विछोड़ल वारे तमान में लाओ मुधड़ी मुझो कादिर जल करे हरे गाराणू तो गारे अरे दायो दोस्त तुझो दल गया भला मुझा साई अरे दोस्त तुझो दल जे मुझे गाराणू तो गारे आखिरी बेत ते पेरी पूजा पिड़ में उजाजा जोगी अड़न दिय बाताड़ा जाऊं के साकी न कुछन दिय थोड़े हलिया मिट्टी माइटन चौथी चौथा चेले ते कपड़े कर नकल 25 सालू पट जूदा लाहू ती लेटल चैये चार छतन में दा गुरु गोरख खल 7 सालू पट जूदा करियो मोर दिलल अठियो न ओता गुन में चिनु सगत सामी अड़ल नायरे निमाला होता उद महाराजा बस हरे जाजा जोगी अड़न अरे अदा मुझा लाहू तिल दे मट कर हाणे सुगड़नि जा ॿिया बि रंग आहिनि हिकिड़ी सनफ आहे ॾोर पर हाणे चवंदा आहिनि ॾोर आहे शहज़ोर ऐं अक्सर असां वटि जेके ॾोर ॾिना था वञनि उन में रवायतूं सही न आहिनि जेकॾहिं कंहिं वटि का सही रवायत वारो छाकाणि त उन में ॾोर जेको आहे पंचतनी बि थिए थो नबूअत जो बि थिए थो 1.25 लख जो बि थिए थो को हिकिड़ो ॾोर हिन पासे या हिन पासे जंहिंखे हुजे सो ॿुधाए पंहिंजा थियसि पूरा उहा मुंद वई मटे पंहिंजा थियसि पूरा उहा मुंद वई मटे आई औरत आदेसी जी उन जा कामिण छॾी कटे पोइ त पारस पधरा थी पिया पोइ त पारस थी विया पधरा जा ॿिया कुंभ बहा कठे 3 सात आया परीअ जे पारस ते सॼो सफ़र सटे त हिकिड़नि ॻाल्हियूं हिकिड़ियूं चयूं ॿियूं वरी चयूं ॿियूं ॻाल्हियूं ॿ टे यार छॾियो मुंहुं मटे तंहिं खां न खा ख़ैर मोहन जे हा साईं ॻोल्हणो हुजे त भले ॻोल्हे न ॻोल्हणो इतां बि तव्हांखे बि इजाज़त आहे हा भले इहे बि ॻोल्हे पंहिंजा थियसि पूरा अज़ीज़ बैत ॻोल्हींदो आहे पंहिंजा थियसि पूरा उहा मुंद वई मटे आदेसी जी औरत आई जंहिं कामिण छॾी कटे पोइ त पारस पधरा थी पिया जिन सां ॿिया कुंभ बहा कठे 3 सां कयूं तोड़ सफ़र सॼो सटे त हिकिड़नि हीरा हकी कया ॿियनि चयूं ॿियूं ॻाल्हियूं ॿ टे यार पोइ छॾियो मुंहुं मटे तंहिं खां न खा ख़ैर मोहन जे साईं ॻाल्हि ही आहे हाणे हिन परीअ ते नमाज़ पढ़ंदा पर इहो शींहुं वेठो आहे असांखे डपु थो थिए असीं कोन ईंदासीं हा भली ॻाल्हि भाई त बचे थो ॻाल्हि ॿुध हा नक्शो ठा हा चई ॻाल्हि ॿुध देरि कई थी चई साईं पढ़ाई ॿेर मूंखे देरि थी बचे थो ॾींदो आहियां बचे थो देरि थी बचे थो अब न्याय में ॿिली वारो मसलो त साईं उन खां बचे इन खां बची वियो अलाए उहे बि बचनि समेत वरी पढ़ घर में हरणी वारो त न आहे पंहिंजा थिया पूरा जॾहिं तॾहिं उहा मुंद वई मटे पंहिंजा थियसि पूरा उहा मुंद वई मटे औरत आई आदेसी जी उन उहा कामिण छॾी कटे पोइ त पारस पधरा थी विया जिन सां कुंग बहा कठे 3 सां कयूं तोड़ सफ़र सॼो सटे त हिकिड़नि हीरा हकी चया ॿियनि चयूं ॿियूं ॻाल्हियूं ॿ टे पोइ छॾियो मुंहुं मटे तंहिं खां न वठा ख़ैर मोहन जे चई साईं असीं त आया आहियूं पर हाणे इहा कुंवार किथे वना मां छो थी वई आहे जेका कुलनि वारी छोकिरी जी इमाम खे पाणी पाइण वई आहे भली ॻाल्हि हाणे धक लॻा हाणे सिधी हा साईं हाणे ही ॻाल्हि साईं जेका आहे सा हिन जी शाइती आहे हिकिड़ियूं ॻाल्हियूं असां वटि ईअं बल थियूं जेको साईं ॻाल्हि कई पर हिन में क़ुर शरीफ़ में बि इहा ॻाल्हि आहे त हुज़ूर जन हिजरत कई ऐं गार में विया उहा राति जेका आहे सा घेरो कयो काफ़र वेठा 4 पर राति जा पूरा जा हुननि लेखे त घेरे में काबू आहे पर सिज बि वेठो त हीअ त आहे ई कोन्हे पेर पिया आहिनि ॿाहिरि जंहिंमहिल सिज जी रोशनी आई ॾिठो त पेर पिया आहिनि अबा सिधे जा पेर बि हुन सां गॾु आहिनि सिधो उन गार ते आया जंहिंमहिल गार ते पहुता त उते कोरीअड़े तानी उन छॾी उन ते गेरी अना लाहे छॾिया हिननि हा ॾिठो त उते त भेण हिते जी पुराणी आहे हिकिड़े चयो पाण सचिया पेर आंदा आहिनि हिकिड़े जो न पाण भुलिया ऐं इहे पेर सचाए पोइ ईअं करे पाण में हलिया विया हाणे बैत मुंहिंजो हितां खां उन राति खां शुरू थींदो त
त पंहिंजा थिया थियसि पूरा उहा मुंद वई मटे उहा पहर उनजा 4 पूरा थिया उहा राति मटे वई पोइ औरत आई आदेसी जी उन कामिण छॾी कटे जेॾीमहिल इहा सिज जी रोशनी आहे त ऊंदाही वई हली पोइ त ही पारस पधरा थी पिया जिन सां कुंह कबा कटे हुज़ूर जिन जा पेर ॿाहिरि थी पिया ऐं जिन सां हज़रत अब्बा बकर सिद्दीक़ जा पेर गॾु आहे 3 सां तोड़ कयूं सफ़र सॼो सटे उन गार ते पहुची विया उते पुछणा पोइ विड़ी विया पाण में हिकिड़नि ई राहकी कया ॿियनि चयूं ॿियूं ॻाल्हियूं मटे हिकिड़नि चयो त इहे सचा पेर पवनि ॿियो चरिया आयो हीअ आना ॾिसो गेरी ॾिसो हीअ पुराणो आहे हीअ पंहिंजा पेर ई कोन खे सही ईअं करे सभु ॻोठु हलियो पोइ छॾियो मुंहुं मटे हुन खानो वटा ख़ैर मुंहिंजे पुठ जे लाइ हाणे का ॿी सनफ़ कंहिं वटि हुजे त ॿुधायो त उहा हलायूं न त पोइ कचहरीअ खे वरी असां 10 सां चवंदा पढ़ूं 10 ॿुधायो असां 10 पढ़ूं उठ जा 10 नाला हा साईं वाह साईं वाह हाँ साईं कुर्बों कवाट सजण सिंगारे तुरतों कयो तयार मियां कुर्बों कवाट सजण सिंगारे तुरतों कयो तयार मियां रखी गाशा गाजूं गुल गौरे ते सिलमा सोन सतार मियां मुब मये ते मुर्की चढ़ियो सजण करे सिंगार मियां जोत जानब सां जय मर जर के चंड चिटो चमकार मियां बुगदी बांको बरसी हलिया जोड़ चंगी जिनसार मियां शाह शुतर ते शौकों वेठो शाही सोशा स्वार मियां कामिल करहल कोड करारो नूर निरन जो ठार मियां चांगो चले चाल चोखी सां राह भली रफ्तार मियां अजीब अंगण ते उठ झुकाए क्या थोरा लख हज़ार मियां ॾाघे ॾिठे ॾुख लही विया मन तां से मुंहुं झार मियां तन मन सदको तोॾे तां जंहिं मोह मिलियो मन ठार मियां हुच छॾियो मूं हींअर ठार त वाह वसल वहवार मियां लख भलायूं लेड़े भायां सारी सभु ॼमार मियां मोक मिसरियूं महरी प्यारे चारियां चंदन ॾार मियां सिरड़ो वारिया अखियूं ठारियां दुरुस्त करे दीदार मियां सादिक साध सजण जो आयो थी विया बाग बहार मियां साईं थी विया बाग महार मियां टपी आहे 13 14 नाला थी आहे टपी हा से ॿियो को 10 जो भेद कीअं वटि हा से ॿुधा साईं हो 10 आहे चंड ते वाह से वाह पानू पूनू हा पनरो चांद चंदूरो चंद वाह कमर की न कमायो बारी पियस बंद नोख निशांबर नमिया पसी चा चुमंद था रजे था झिमन पूरब मह मकुरंद केर कढाए कंद जानब खां जलाल वाह से वाह ॻाइण वारो को आहे न बीनन वारो आहे न हा अब हलिया को ज़हरा हलिया तव्हांजो नालो साईं अदा जवान सोलंगी बीनुनि ते लहरो थो ॿुधाए हा
सजण बि जेको पावा खणी थो अचे पावा अलगोज़ा अलगोज़ो हले आहे त इहो बि नहीं बि न पावा अलगोज़ा हा। सिंधीअ में बि न बि चऊं पाओ बि चऊं अलगोज़ो बि चऊं ऐं बैरागढ़ में चवंदासीं हिनखे बैरागढ़ जी आहे हिनखे चवंदासीं। हैदर के छदी को और तेल लाओ थर बाहर निकल राणे सिंधीअ खे गुज़ारिश आहे पुॼाणी करे Saga maga sani sadani saga saga ni ni ga saga ni ni sa 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 ni ni sadani saga saga ni ni ga sa sada ga ma 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 ga ga ma da da ga ma da ma ga ga da ma ga ma ga sa sada ga ma da ni 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 da ni ni da ni ni da ni da ma ga sa sada ga ma da ni sa ni da ni ga ma ga sa ga ma da ni sa वरी मारवी जे मिटन ते लिखी ॾिस खथेरन जे खेसन खथन ते लिखी ॾिस मज़ो लाड़ काछे ते लिखंदे त आ अला थर जे पोठन भिटुन ते लिखी ॾिस हमेशा पचैरों पिरन जूं कयई थे कॾहिं बेवसन बेकसन ते लिखी ॾिस छड़े कसर शाही जी तारीफ़ हे कर झुरियल झूपड़िन ऐं झुगिन ते लिखी ॾिस थरन ऐं बरन ते तू लिख पियो सदाई पहाड़न जे ओखन पंधन ते लिखी ॾिस वाह वाह अञा गेसवे पेच खम ते लिखी पियो अञा गेसवे पेच खम ते लिखी पियो हुजे है फदारो रसन ते लिखी ॾिस अञा ताईं उम्रन जा आज़ार आइन संदन बंद कोटन कड़न ते लिखी ॾिस नकी पट पवारन पातो पौनन जे चीरूं थियल चोलड़न ते लिखी
सितारन जी झिरमिर ते हर को लिखे पियो अरे तूं चुनी जे चिठन ते लिखी ॾिस लिखज रोज़ शब्द सिंध ते पियो राही सिंधुअ जे तिखन फ़क़रन ते लिखी जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान वेही रुॻो वाखाण जन्नत ते लाबनियूं हैरान जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान बेबहा बरकत भरियूं हिन बस्तियूं हैरान सुरमा विझो ॾेही पणियूं पाणी भरण लाइ पदमणियूं गॾु जो हलन पनियूं सत ॼणियूं कामणियूं किन खे नथूं किन वींदड़ा सर ते समूरिन सेनड़ा गुजरिन भरिया पाणी घड़ा किन कच्छ ते किन बेलड़ा हुआ लाड मां लुॾ जूं वचन ॾिस लाडलियूं महरान जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान जित जे ॾिणियूं जिन सार कन सतरंगा सींगार कन हथ मुंहुं धोई सहार कन तां गस घटियूं गुलज़ार कन जलवा त पकड़न जूब जूं सुरहाणियूं से दर्शन थियन जे दूब दूत ॼण के हूरूं हूबहू सुबहानहू से सोढियूं महरान जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान गभरू उचन गाठन सजत दोथी वडन डाठन सजत हो प्या घुमन घाटन ते जित ऐं घोट घोबाटन सजत ओढो वतन से अजरकूं तो पिन ते मोती ऐं टिकूं छा बुत बदन जूं बीहकूं था सूह जूला इन सिकूं अहिड़ा बचा अॼु बि ॼणन अक्षर अमियूं महरान जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान बेबहा बरकत भरियूं हिन बस्तियूं हैरान साईं ॿ मिसरा वरी लाड़ी अंदाज़ में तव्हांखे ॿुधाईंदो जे ॿोलियूं तिन जूं बुरन था चंड कर चालूं चुरन या साज़ के ते हथ उरन या रूह तां बर्फूं बुरन या गीत पियो को ॻाइजे या वाई पई वरझाइजे या लहर पई टकराइजे या कुंवार पई परणाइजे या चेट में चुण भुण चुकन के चेट में चुण भुण चुकन के जागलियो चेट में चुण भुण चुकन के जागलियो महरान चेट में चुण भुण चुकन के चेट में चुण भुण चुकन के जागलियो महरान जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं हैरान जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई बरकत भरियूं बेबहा बरकत भरियूं बेरुगो
जरी दिस जवान पुट गाढ़ा जेड़ा हुलवान पुट रांदू पुट नरतसान पुट सरवेच पुट सरमान पुट हिक हिक संदा हेडा जिगर हिक हिक छड़े टोड़े टकर हिक हिक थई सीने सुपर हिक हिक करे छियूं छपर हिक हिक संदी मस्ती में हिक हिक संदी हिक हिक संदी मस्ती में मस्ती हिक हिक संदी मस्ती में मस्ती हूं मेरा हिक हिक संदी मस्ती में मस्ती हूं मेरा जो हिक हिक संदी मस्ती में मस्ती हूं मेरा जो जन्नतुल फिरदौस आईने भाई कंजू मेरा जन्नतुल फिरदौस आईने भाई कंजू मेरा बहा बरकत भरियो बेरो वाखान जन बेला बनो मैरान जो बेरो वाखान जन बेला बनो मैरान जो जन्नतुल फिरदौस आईन भाई कंजू मैरान जन्नतुल फिरदौस आईन भाई कंजू मैरान बेरो वाखान जन बेला बनो मैरान जो जन्नतुल फिरदौस आईन भाई कंजू मैरान बेरो वाखान जन बेरो वाखान जन बेला बनो जन्नतुल फिरदौस आईन भाई कंजू मेहरान जन्नतुल फिरदौस आईन भाई कंजू मेहरान वाह दावा वाह दावा वाह दावा जी बाबा जी बाबा सही सही सिंधी बोली जा वाले साहब उस्ताद बुखारी हो उस्ताद बुखारी जो पंजाब सिंध समूरी सोन सिंध हीरन खान सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई शान वो मौज भरो मेहरान सदा वहे हिन सिंध में जी जल झोली दे पई लोली जी जल झोली दे पई लोली सिंधी बोली कौमी बोली सिंधी बोली प्यारी बोली जी जल झोली दे पई लोली जी जल झोली दे पई लोली सिंधी बोली कौमी बोली सिंधी बोली प्यारी बोली जी जल
वाह पीर वाह शाह भिकाई वारी बोली उस्ताद आहे प्यारी बोली शाह भिकाई वारी बोली उस्ताद आहे प्यारी बोली थारी थारी घोरी बोली थारी थारी घोरी बोली सिंधी बोली प्यारी बोली सिंधी बोली कौमी बोली अॼु हीअ असांजी जेका सुगड़नि जी कचहरी आहे उहा सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे स्कीम तहत मियां गुल मोहम्मद कलोड़े जे ॻोठ में थी आहे। उन लाइ असांजे मेज़बान मियां गुल मोहम्मद कलोड़े ऐं अवां समूरनि जा थोराइता आहियूं जेके मुख़्तलिफ़ हंधनि तां कही हिते आयो ऐं हिन महफ़िल खे तव्हां सजायो। हिन क़िस्म जूं असांजूं कचहरियूं अञा बलूचिस्तान में थियणियूं आहिनि ऐं कुझु ॿिया इलाइक़ा जेके रहियल आहिनि उन्हनि में बि असांजूं थींदियूं। ऐं हीअ कचहरियूं असां इंटरनेट ते रखियूं आहिनि जेके बि हिंदुस्तान में थी चुकियूं आहिनि या हिते उहे सभु तव्हांजे नौजवाननि वटि इहे जेके सेठ हथनि में आहिनि इन्हनि ते इहे तव्हां ॾिसी ॿुधी सघो था ऐं कंप्यूटर ते बि ॿुधी ऐं ॾिसी सघो था। ऐं हीअ सिंधी ॿोलीअ अख़्तियारी असांजो इदारो आहे उनजो जेको चेयरमैन आहे प्रोफेसर डॉक्टर गफ़ूर मेमून साहब उन हिन सिलसिले खे वरी वधायो आहे ऐं उमेदु आहे त असां सॼी सिंध जा जेके लहजा आहिनि थरी आहे लाड़ी आहे उतरादी आहे विचोले जो आहे कोहिस्तानी आहे बलोची लहजो आहे जेको छो त बलूचिस्तान में बि सिंधी लासी बि सिंधी आहे फ़राकी लहजो बि सिंधीअ जो आहे केतराणी बि सिंधीअ जो आहे जदगाली बि सिंधीअ जो लहजो आहे त बलूचिस्तान खां ईरान ताईं तमामु घणा सिंधी रहनि था त असां उते बि हिन क़िस्म जूं कचहरियूं कंदासूं त जीअं सिंधी ॿोलीअ जा समूरा लहजा असीं इन में रिकॉर्ड करे वठूं। अवां समूरनि दोस्तनि जी महिरबानी हिन सां गॾु अॼोकी कचहरीअ जो पुॼाणी थिए थी।